नाज़रीन, ठारू शाह मामा के अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदा हलूं त गैस्ट्रो डायरिया मलेरिया ते ज़ाब्तो न आयो आहे। वधीक ॿ ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ॻोठ सोनहार चांडियो में नारी बेनज़ीर चांडियो ऐं ॻोठ अब्दुल रहीम ॿाट वासी अता मोहम्मद ॿाट फ़ौत थी विया आहिनि। हिक हफ़्ते दौरान मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे फ़ौतियन जो अंग वधी 8 थी वियो आहे। केतिराई माण्हू बीमारियुनि में मुब्तला आहिनि। ठारू शाह ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो डायरिया ऐं मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ टीवी जे रिपोर्टर फराज़ मलूक मस्तोई असां सां लाइन ते मौजूद आहे। जी फराज़, तफ़सील ॿुधाईंदा। जी बिल्कुल, ठारू शाह उनजे भरपासे जे इलाइक़नि में ताज़ियुनि बरसातुनि सबबि पैदा थियल गदलाहण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके आहिनि वबाई सूरत अख़्तियार करे वियूं आहिनि। गैस्ट्रो मलेरिया डायरिया कालरा ऐं पेट जी बीमारियूं जेके आहिनि उहे पिणु वबाई सूरत अख़्तियार करे वियूं आहिनि। जंहिं सबबि अॼु ठारू शाह भरिसां ॻोठ सुहारो चांडियो में मोरखान चांडियो जी 20 साला नींगरी बेनज़ीर चांडियो जेका आहे पहुती वई आहे। जंहिं त ॻोठ अब्दुल रहीम ॿाट में पिणु 22 साला नौजवान आहे अता मोहम्मद ॿाट जेको गैस्ट्रो विघे पहुती वियो आहे। जंहिं त हिकु हफ़्ते अंदरि पंहिंजो फ़ौतुनि जो अंग जेको आहे उहो वधी 8 थी वियो आहे। ऐं केतिरा ई नौजवान जेके आहिनि पंहिंजो गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में बिस्तरे भेड़ा थियल आहिनि। जॾहिं त ख़ानगी अस्पतालूं तोड़े सरकारी अस्पतालुनि में गैस्ट्रो मुब्तला मरीज़नि जेको पंहिंजो उन्हनि सथियूं पियूं आहिनि। ऐं पर सिहत खाते तोड़े ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां के बि जोगा उपाउ न आहिनि वरिता विया। जंहिं ॿिए पासे टाउन इंतिज़ामिया तरफ़ां मच्छर मारे तोड़े मींहं जे गंदे पाणी जो निकाल करण लाइ के बि जोगा उपाउ न आहिनि वरिता विया। फराज़, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।